अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नामियारे लेखक नसीर मेमण जो लिखियल लेख जंहिंजो उनवान आहे क़ौमनि जी जदोजहद वारी भेट जा पैमाना। गुज़िरियल हफ़्ते इस्लामाबाद में तहरीक इंसाफ़ पारां हिकु वॾे एहतिजाज खां पोइ सोशल मीडिया ते ॾे वठ थियण लॻी त पख़्तूनख्वा वारा पंहिंजे मुतालबनि लाइ रियासत सां एॾो वॾो टकराव खाइनि था, पर सिंध वासी माठ कयो वेठा आहिनि। इन क़िस्म जूं ॻाल्हियूं तॾहिं बि कयूं वियूं जॾहिं बलूचिस्तान मां बाहरंग बलोच जी अॻुवाणी में इस्लामाबाद में एहतिजाज कयो थिए वियो। इन क़िस्म जे बहस खे इज्तमाही टोक मिहणे बदिरां सियासी अमल जे छेद तौरु कजे त इन सुवाल खे सम्झण में मदद मिलंदी। हक़ीक़त में हर क़ौम जी जदोजहद जो तयुन केतिरा ई अनसर कंदा आहिनि। जीअं हर बिरादरी घराणे या फ़र्द जो हिकु स्वभाव थींदो आहे, तीअं क़ौमनि जो बि हिकु स्वभाव थींदो आहे। क़ौमनि जा इज्तमाही रवैया बि सदियुनि जे अमल मां जुड़ंदा आहिनि ऐं उन्हनि आहारी क़ौमूं पंहिंजी जदोजहद जा तरीक़ा तइ कंदियूं आहिनि। हर क़ौम पंहिंजी मुनफ़रद तारीख़ी ओसर, जाग्राफ़ियाई बीहक, आबहवा, समाजी जोड़जक ऐं सियासी तांजी पेटे आहर पंहिंजी जदोजहद जा तरीक़ा या इख़्तियार तइ कंदी आहे। किन हालतुनि में के क़ौमूं निहायत कमज़ोर हालत में हूंदियूं आहिनि, पर किन हालतुनि में साॻियूं क़ौमूं ओचितो फेरो खाईंदियूं आहिनि ऐं पंहिंजी सघ जो इज़हार कंदियूं आहिनि। उहे सभु लाहा चाढ़ा तारीख़ जे फ़ीते जा फिरंदा रहंदा आहिनि। कॾहिं कॾहिं तारीख़ जो कमज़ोर घड़ियुनि में ॿिए कंहिं जी सघ ॾिसी उनखां तकिड़ो मुतासिर थियण बि फितरी अमल आहे। अलबत्ता समाज जे पढ़ियल लिखियल माण्हुनि खे अहिड़ी भेट करण वक़्तु उॿहराए कदे हतमी राय ॾियण या ठठोल वारा जुमिला इस्तेमालु करण खां पासो करणु घुरिजे। अञा पख़्तूनख्वा जी सियासी साञा ऐं दलेरी जी वाह वाह थी रही हुई त राति जो इस्लामाबाद में क़ानून लागू कंदड़नि जी कलाक ॾेढ जे ऑपरेशन खां पोइ वेड़ जो मैदान वीरान थी चुको हो। तहरीक इंसाफ़ जो उहो एहतिजाज का नज़रियाती सियासी जमायत जे क़ौमी हक़नि लाइ मुनज़म जदोजहद जे आधार न पे कयो वियो। पख़्तूननि जे वेझे माज़ी में का नज़रियाती पार्टी हुई त उहा अवामी नेशनल पार्टी हुई, जेका रियासती अताब जे नतीजे में तारीख़ जी कमज़ोर दौर मां गुज़री रही आहे। गुज़िरियल वीहारो खनि सालनि खां ANP खे सरकार ऐं सरकार जे मिशन ते लाथल जथनि निशानो बणाए चिभाटे छॾियो आहे। पार्टी क़यादत जे ग़लतियुनि ऐं रियासत जी निशानेबाज़ी जी लगातार मश्क़ खां पोइ पार्टी कमज़ोर ज़रूर थी आहे, पर कुझु अहम नज़रियाती सुवालनि ते अॼु बि क़ाइमु आहे। अलबत्ता नज़रियाती बुनियाद कमज़ोर थियण सबबि पार्टी पख़्तून क़ौम परस्ती मां पख़्तून नस्ल परस्ती ॾांहुं बि झुकाव इख़्तियार कंदी रहे थी। उन खां पोइ वेझड़ में मंज़ूर पश्तीन जी क़यादत में पख़्तून तहफ़ुज़ मूवमेंट जे प्लेटफार्म तां पख़्तून क़ौम परस्ती जो नओं उभार थियो आहे। अवामी नेशनल पार्टी या PTM जी भेट में तहरीक इंसाफ़ जी इस्लामाबाद वारी हलचल हिकु ॿिनि मुख़्तलिफ़ अमल हो, जंहिंजो वाहिद नारो इमरान ख़ान जी आज़ादी हो। संदन हज़ारे गाॾियुनि जे काफ़िले ऐं माण्हुनि जे हुजूम मां मुतासिर थियण वक़्तु इहो न विसारणु घुरिजे त उहा का अवामी सियासी तहरीक न पर सरकारी वसीलनि ऐं सरपरस्ती में कढियल जलूस हो। उन जलूस खे कंटेनर हटाइण लाइ सरकार किरेननि, एम्बुलेंसनि, गाॾियुनि जे पेट्रोल, वर्करनि जे मुआवज़े, सरकारी हथियारनि ऐं खाधे पीते जूं समूरियूं सहूलियतूं सूबाई हुकूमत पारां फ़राहम कयल हुयूं। उन जी अॻुवाणी सूबे जो वॾो वज़ीर MPA ऐं MNAs करे रहिया हुआ। सॼे सूबे जी पुलिस संदन ख़िदमत में हुकम जी मातहत हुई। सरकारी हथियारनि, बारूद, ॻोढ़ा गैस जे शेल्स समेत सरकारी हिफ़ाज़ती वाहिर पिणु उन जलूस खे मुहैया थियल हुई। अहिड़ी ज़बरदस्त वाहिर त कंहिं कबीले खे मिले त हू बि ताक़त जो एॾो मुज़ाहिरो करे वठंदो। जेके माण्हू सियासी तहरीकनि ऐं अवामी जागृता जे जदोजहदनि खां वाक़ुफ़ आहिनि, उहे सम्झी सघनि था त उहा का अवामी इनक़लाबी जदोजहद न पर निज सूबाई सरकार जी अरेंज कयल कार्रवाई हुई। उहा जदोजहद पख़्तूननि जे मैदनी वसीलनि, पाणी, संदन इलाइक़े में रोज़ थींदड़ तालिबानी दहशतगर्दी या डेवरेंट लाइन ख़तमु करण लाइ न पर इस्टेब्लिशमेंट जे प्रोजेक्ट जी पैदावार हिकु अहिड़े अॻुवाण खे जेल मां छॾाइण लाइ हुई, जेको पंहिंजे इक़्तिदार जे दौर में अॼोकी हुकूमत जहिड़नि ई ग़ैर जमहूरी ऐं फ़ाशिस्ट रवैयनि सां मुल्क हलाए रहियो हो। जीअं अॼु ही इतिहादी हुकूमत इस्टेब्लिशमेंट जी ताबेदारी करे रही आहे, तहरीक इंसाफ़ बि पंहिंजी हुकूमत दौरान
नान सिविलियन इदारनि ऐं नेब जी सरपरस्ती हेठि मुल्क ते ईअं ई राज कयो हो। अफ़गानी तालिबाननि खे वापसि आणे मुल्क में आबाद करण खां वठी रियासत मदीना जहिड़नि नारनि सां अवाम खे बेवकूफ़ बणाइण वारनि मुदे ख़ारिज तरीक़नि सां सियासत करण ऐं हमीद ऐं बाजवा जे कुल्हनि ते चढ़ी हुकूमत कंदड़ पार्टी अॻुवान अॼु जेकॾहिं कंहिं लाइ इनक़लाबी रहनुमा थी पिया हुजनि त उन ते रुॻो अचरज जो इज़हार ई करे सघिजे थो। इमरान ख़ान अलबत्ता इस्टेब्लिशमेंट सां अणबणत खां पोइ उन जे हिकु धड़े जे सहकार सां हिन वक़्तु इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़ इनक़लाब थी उभरियो आहे। कुझु साल अॻु अहिड़ो ई इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़ इनक़लाबी अॻुवान नवाज़ शरीफ़ बि उभरियो हो ऐं केतिरा ई जज़्बाती दोस्त उन वक़्तु खांसि बि एतिरा मुतासिर थिया हुआ। पर जीअं त नवाज़ शरीफ़ जी इस्टेब्लिशमेंट मुख़ालफ़त बि कंहिं इनक़लाबी नज़रिए हेठि न पर वञायल इक़्तिदार वापसि ॾियारण लाइ हुई। तंहिं करे डील थी वञण खां पोइ हू इस्टेब्लिशमेंट जो अॻे खां वॾो इतिहादी थी उभरियो। इस्टेब्लिशमेंट सां टकराव ऐं इतिहाद जे वारनि फेरण लाइ मुस्लिम लीग, पीपल्स पार्टी ऐं PTI जी क़यादत जो टकराव रुॻो इक़्तिदार जो वारो वठण लाइ आहे। जेको इक़्तिदार मां आउट थींदो हू इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़ इनक़लाबी थी उभरंदो। जेकॾहिं तारीख़ इंसाफ़ जो उहो इनक़लाबी क़ाफ़िलो सरकारी सरपरस्ती खां सवाइ मुमकिन हुजे हा त पोइ उहा इनक़लाबी सघ पंजाब में बि रस्तनि ते रखियल कंटेनर किराए पुलिस सां वेढ़ कंदी इस्लामाबाद पहुची वञे हा, पर उनजे उबतड़ पंजाब में किथे 50 माण्हुनि जो जलूस बि न निकिरी सघियो। पर साॻी PTI पख्तूनख्वा में PDM जी निगरान हुकूमत वक़्तु साॻी इनक़लाबी जलूस इस्लामाबाद छो न ईंदी हुई। हीअ अहिड़ी ताक़त आहे जहिड़ी कंहिं दौर में कराची में MQM खे अता कई वई हुई। उन वक़्तु बि केतिरा ई जज़्बाती दोस्त उर्दू ॻाल्हाईंदड़नि जी ॿधी हथियारबंद वेड़ ऐं हज़ारे माण्हुनि जे जलसनि खां मुतासिर थींदा हुआ। रियासत जंहिं ॾींहुं ॾंडे में हथु विधो उहा उधारी हासिलु थियल इनक़लाबी ताक़त हाणे ॻोल्हींदे बि नथी मिले। तारीख़ इंसाफ़ जे जर ते फोटे जहिड़ी उन एडवेंचर जी भेट में पख्तूननि जी PTM ऐं बलोचनि जी यकजहती मूवमेंट मुख़्तलिफ़ नोए जूं तहरीकूं आहिनि। उहे वॾी हद ताईं रियासती जबर ख़िलाफ़ अवामी मज़ाहिमत में उभरियूं आहिनि। पख्तून ऐं बलोच समाजनि जी समूरी बीहक सिंध खां मुख़्तलिफ़ आहे। तंहिं करे उन्हनि जी भेट करणु सियासी लिहाज़ खां ग़लति छेद थींदो। उन्हनि टिन्ही क़ौमुनि जी अवामी जदोजहद जी पंहिंजी सघई कमज़ोरियूं आहिनि। पख्तून गुज़िरियल सदियुनि ख़ासि करे अधु सदी खां हिकु मुकमिल जंग वारी सूरतहाल मां गुज़रंदा रहिया आहिनि। अफ़गान जंग जे पहिरें मरहले खां वठी पख्तूनख्वा रियासत जे जंगी मैदान तौरु इस्तेमालु थींदो रहियो आहे। हज़ारे तालिबाननि जी तयारी जूं फैक्ट्रियूं क़ाइमु करणु, जिहाद जे नाले ते वेढ़ाकनि जी सिख्या ऐं हथियारनि जा मर्कज़ क़ाइमु करण खां वठी क़बीलाई इलाइक़नि खे मुकमिल वेढ़ मर्कज़ में तब्दील करण सां पख्तून समाज ऐं सियासत जा बुनियाद ई बदिलजी विया आहिनि। उन्हनि 5 ॾहाकनि दौरान उन धरती ते जेतिरा लाश किरिया आहिनि, सरकारी ऑपरेशन थिया आहिनि ऐं बारूद वसायो वियो आहे, उनजी भेट में सिंध जी सूरतहाल बिन्ह मुख़्तलिफ़ आहे। साॻी तरह बलूचिस्तान में पाकिस्तान ठहण खां वठी रियासत मुख़ालिफ़ हथियारबंद उभारण जो मर्कज़ रहियो आहे। हिक ॿिए पुठियां उते हथियारबंद वेढ़ाकनि जा राउंड हलंदा रहिया आहिनि। गुज़िरियल 20 वरियनि खां बलूचिस्तान में मुकमिल जंगी सूरतहाल मां गुज़री रहियो आहे। पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान जो समाजी ढांचो घणे भाङे क़बीलाई नोयत जो आहे, जिते उसरियल ज़रायत या सनत बदिरां महदूद माल मता जंग ऐं स्मगलिंग जी मैशत हलंदी रही आहे। उन्हनि इलाइक़नि जा लखे माण्हू रोज़गार साॻे परॾेह वेंदा रहिया आहिनि या मुल्क अंदरि कराची संदन मुआशी मर्कज़ रहियो आहे। उनखां सवाइ संदन जाग्राफियाई बीहक बि गोरेला वेड़ लाइ ठहकंदड़ आहे, जिते ऊचा पहाड़ पाड़ेसरी मुल्कनि जूं खुलियल सरहदूं हथियारनि जी आम चुरपुर सबबि आम ऐं क़बीलाई रिवायतनि ते ॿधल सरिश्ते सबबि आम माण्हू बि वेढ़ाक वारे स्वभाव सां उसरे थो। उन्हनि जी भेट में सिंध दरिया ऐं समंड जे कप ते हुजण सबबि ज़रई माहिगीरी ऐं माल मता वारी वापारी मैशे जो मर्कज़ रहियो आहे, जंहिं करे हिते लॾपलाण या वेढ़ाण जो माहौल घटि रहियो आहे। मुग़लनि तोड़े अंग्रेज़नि जे दौर में सिंध अंदरि तालीम वापार ऐं कारोबार सां सलाहियल हिकु विचोले तबिके ते ॿधल समाज उसरियो आहे, जंहिंजी सियासी तहरीकनि जो बुनियादी सियासी पार्टियुनि इक़्तिदारी ऐवाननि अदब सहाफ़त ऐं कल्चर ते ॿधल रहियो आहे। गुज़िरियल सदी दौरान सिंध जी सियासी मज़ाहिमत में हथियारबंद वेढ़ांद वारा मुख़्तसर मरहला हुर तहरीक या MRT जी हलचल वारा नज़र अचनि था।
उन खां सवाइ सिंध जी समूरी सियासी जदोजहद अवामी जागरता ऐं मुस्तक़िल मिज़ाजी सां हलंदड़ सियासी तहरीकनि ते ॿधल रही आहे। वन यूनिट जे ख़ात्मे, सिंधी ॿोलीअ जे बका, सिंध जी क़ौमी सुञाणप जे बचाव ऐं सिंध जे मैदनी वसीलनि जी मालिकी वारियूं जदोजहदूं ॾहाकनि ते पखिड़ियल रहियूं आहिनि। बम्बई खां अलहदगी, वन यूनिट जे अंत, सूबाई ख़ुदि मुख़्तियारी, कालाबाग डैम रोकण वारियूं सियासी तहरीकूं ॾहाकनि ताईं रहियूं आहिनि, जिन में सिंध खे वॾी हद ताईं कामयाबी मिली आहे। उन्हनि समूरियुनि जदोजहदनि में रतो छाण या बारूद जे इस्तेमालु बदिरां पुरमन सियासी तरीक़नि खे इस्तेमालु कयो वियो। सिंध मुआशी तौरु पख्तूनख्वा तोड़े बलूचिस्तान खां वधीक सघारी रही आहे ऐं तालीमी इदारनि जे जार जे नतीजे में विचोले तबिके जी पहुच रियासती निज़ाम अंदरि मुख़्तलिफ़ शकिलनि में रही आहे। नौकरियुनि, ज़रई पैदावार ऐं मार्केट जे कारोबार ते ॿधल मुआशी ढांचे जे नतीजे में सिंधी विचोलो तबिको पंहिंजी सियासी जदोजहद लाइ मुख़्तलिफ़ मैदान ऐं तरीक़ा इस्तेमालु कंदो रहियो आहे। उनखे दरपेश चैलेंज बि मुख़्तलिफ़ रहिया आहिनि। मिसाल तौरु ज़रई ज़मीननि, बंदरगाहनि ऐं मैदनी वसीलनि सबबु सिंध जी सरज़मीन ॿाहिरीं आबादकारी जो शिकार रही आहे। उन करे सिंध जा मसइला बि डेमोग्राफी, हक़ हाकिमियत, क़ौमी सुञाणप, ॿोली, मैदनी वसीलनि जी मालिकी ऐं पाणी जी वहिंवारी वारा रहिया आहिनि। हिन वक़्तु वन यूनिट वारे दौर जे उबतड़ सिंध में सियासी ऐं इंतिज़ामी तौरु सिंधी घणा अॻभरा आहिनि, पर संदन नुमाइंदगी कंदड़ हुक्मरान पार्टियूं मौक़े परस्ती, कोताह नज़री, करप्शन ऐं ख़राब हुक्मरानी सबबु सिंध लाइ अंदरूनी चैलेंज बणियल आहिनि। उन्हनि जे हल लाइ लगातार सियासी मज़ाहमतूं कयूं पियूं वञनि। पाकिस्तान ठहिण खां वठी को हिकु ॾींहुं बि अवामी जदोजहदनि खां ख़ाली नाहे रहियो। रियासती ढांचे जी फुरलुट जे समूरियुनि शिकिलनि ख़िलाफ़ सिंध हिकु अणखुट लगातार जदोजहद में आहे। उन जदोजहद खे सरकारी मशीनरी, गाॾियुनि ऐं माली वसीलनि जो बि सहकार नाहे। तंहिं करे उन में रसियुनि सां कंटेनर किराइण ऐं पुलिस ते गुलेल हलाइण जहिड़ा वेढ़ांद वारा मंज़र नज़र नथा अचनि ऐं उन करे उन में उहो रोमांस बि नज़र नथो अचे। पर उनजो मतिलबु हरगिज़ इहो न आहे त सिंधवासी पंहिंजनि मसइलनि खां लातालुक ऐं हथ ते रखी वेठा आहिनि। इंतिहा पसंदी तोड़े ग़ैर क़ानूनी वाह कढण ख़िलाफ़ जदोजहद खां हिकु ॾींहुं बि ख़ाली नथो गुज़रे। सवें मिलियन जा लांग मार्च, अवामी मेड़ाका, आलमी फोरमनि ते अगनि अखरनि सां केस वेहण वग़ैरह जहिड़ा कम सिंध जा हथे ख़ाली सियासी वर्कर कंदा रहिया आहिनि। असांखे सिंध जी जदोजहद जे कामयाबियुनि ऐं नाकामियुनि जी कथ करण वक़्तु इहो न विसारणु घुरिजे त रुॻो मुनी सदी खां असां पंहिंजी धरती ते अददी थोराई में तब्दील थियण ख़िलाफ़ जदोजहद में आहियूं। अहिड़े इम्तिहान मां पख्तून या बलूच क़ौमनि खे पंहिंजी धरती ते गुज़रणो नाहे पियो। उन्हनि सूबनि जे मुआशी वसीलनि ते ईअं वालार नाहे थी जीअं सिंध जी ज़मीन पाणी मैदनियात सां थी आहे। सिंध जे इस्तेसाल जी नोयत बि मुख़्तलिफ़ आहे ऐं उनजी जदोजहद बि मुख़्तलिफ़ आहे। सिंध पंहिंजी समाजी जोड़जक ऐं जाग्राफियाई माहौल सबबु हथियारनि वसीले वेड़ करण जी पोज़ीशन में नाहे रही। विचोलो तबिको तालीम, कारोबार ऐं रोज़गार जी नोयत सबबु वेढ़ांद वारा रिवायती तरीक़ा इख़्तियार नाहे करे सघंदो। समाजी ऐं सियासी बीहक आधार जदोजहद जा मुख़्तलिफ़ मैदान चूंडणु असांजी अणटर मजबूरी आहे। असां उन्हनि सानहनि मां बि नाहियूं गुज़रिया जिन मां पख्तून ऐं बलूच गुज़रिया आहिनि। उहे सभु हक़ीक़तूं सदियुनि जे तारीख़ी अमल मां जुड़ियूं आहिनि, जिन खे असां पंहिंजी मर्ज़ी सां बदिलाए नथा सघूं। तंहिं करे पंहिंजे क़ौमी हक़नि वारी जदोजहद जी सघ ऐं कमज़ोरी जो तयुन असांखे पंहिंजे हक़ीक़तनि वारे फ्रेम में करणो पवंदो। असांजे सियासी अमल में जेके कमज़ोरियूं आहिनि उन ते बहस करण ऐं उन्हनि कमज़ोरियुनि मां जान आजी कराइण लाइ असांखे जेके कम करणु घुरिजनि उन ते ॻाल्हि थींदी रही आहे ऐं वधीक बि थियणु घुरिजे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामेरे लेखक नसीर मेमण जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।